चांग में पीरसन मीर मोहम्मद चांग गुजरल केतरे अरसे खां कैंसर की बीमारी में मुब्तला है, जैं सूबाई वज़ीर सरदार शाह इलाज लाइ मदद की अपील कई है। इन हवाले से ॾिसूं था फयाज़ अली वरिया की ही रिपोर्ट। जी नाज़रीन, टनो गुलाम हैदर के गोठ मोहम्मद अली चांग में मीर मोहम्मद चांग कैंसर जड़ी बीमारी में मुब्तला है। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। का कैंसर बीमारी में मुब्तला है, हिकिड़ी टंग कटाए वठो, ॿी टंग ते डॉक्टरनि चयो इन वॾो ख़र्च थींदो, आगा खान या शंकर खान, हिन मिसकिन ते एतिरो ख़र्च कोन्हे, हिननि घर जो अलो तलो खपाए सभु बीमारी वगैरह करे छॾियूं। हिननि वसारनि ने तव्हांजे चूंडियल MP MN साईं नवीद कमर एजाज शाह खां अपील कई त असांजी मदद कयो हिन माली, जेकी पोइ असां ग़रीबनि जो इलाज कराए हिनजी जफ़ा कजे ज़िंदगी जी रहिया आहिनि। बड़ो बीमार है, एक टंग अग में कटाए ॿी हींअर वारी बीमारी में आहे मुकमल। अपील था करियूं त असांखे कुछ मदद करे वञे, या वसारन के चवंदा त कुछ ना कुछ असांखे ॾियनि जो इलाज थी करायूं। 10 लाख रुपया घुरिया अथनि, 10 लाख रुपया किथां माल वज सभु असां खपाए बीमारी ते लाहे छॾियो असां। मिसकिन आहियां, कैंसर बीमारी में फर्क़ु पियो आहियां, मूं का शइ कान्हे, चलो जेको मूं विकी खाई खपाए मूं बीमारी लॻाए छॾियो। हाँ मूं का शइ कान्हे, मज़दूरी करियूं तने बच्चा पारियूं, करियूं बस वारनि खे असां मदद कई वञे ग़रीब सां मिसकिन। नाज़रीन, तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो वधीक चवणु आहे त असां MP MN ऐं ॿियनि वसवारनि खे मुतालबो था करियूं त असांजी माली मदद कई वञे। कैमरामैन सरवान जूणे जो सां गॾु फयाज़ अली वरिया, मेहरान TV न्यूज़।